बाडर में अहले सुन्नत जमात तरफ़ां पुराणे बाडर में जश्न मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उनवान सां प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। प्रोग्राम में अहले सुन्नत जमात जे कारकुननि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब में सिंध जे मशहूर नात ख़्वान निज़ामुद्दीन बुगियो हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान अक़दस में नातूं पढ़ियूं। आलमन सगोरन मौलवी अब्दुल फ़ताह भट्टी, मौलाना शफ़ीक अहमद कादरी ख़ुसूसी शिरकत कई। जलसे के ख़िताब कंदे आलमन सगोरन बयान कंदे चयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंसाननि लाइ रहमत लिल आलमीन आहे। अल्लाह ताला जा असां ते एहसान आहिनि जो असांखे हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती करे पैदा कयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंसाननि लाइ हिदायत जो ज़रियो आहे। असांजो नबी आख़िरी नबी आहे, हुन खां पोइ को बि नबी या मुरसल न ईंदो। असांखे हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॿुधायल तरीक़े ते अमल करणु घुरिजे। उन में ॿिन्ही जहाननि जी कामयाबी आहे। जलसे में आयल महिमाननि खे आख़िर में उर्स शरीफ़ जो नगर करायो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब टीवी।